इस्लामाबाद वफ़ाक़ी सरकार ईंदड़ 15 ॾींहंनि जे लाइ पेट्रोलियम शयुनि जी नई क़ीमतुनि जो ऐलान करे छॾियो आहे। पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत में 5 रुपया 5 पैसा लात कई वई आहे। पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत 288 रुपया 49 पैसा मुक़ररु कई वई आहे। डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत में 8 रुपया 42 पैसा घटिताई कई वई आहे। डीज़ल जी नई क़ीमत 281 रुपया 96 पैसा फ़ी लीटर मुक़ररु कई वई आहे। लाइट डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत में 5 रुपया 63 पैसा, गासले जी क़ीमत में 8 रुपया 74 पैसा फ़ी लीटर घटिताई कई वई आहे। नयूं क़ीमतूं 1 मई खां 15 मई ताईं लागू हूंदियूं, जंहिंजो नोटिफिकेशन जारी करण सां गॾु वज़ीर आज़म पिणु मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।